नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पेटे अलफ़ जे चूंडन मेन सिंधी प्राइमरी स्कूल में वोटिंग जो अमल जारी है। उस्ताद आज़ाद एहताद पैनल ऐं उस्ताद दोस्त पैनल जे विच में सख़्त मुक़ाबलो मुतवक़ा है। उस्ताद आज़ाद एहताद पैनल जो चूंड निशान कलम ऐं उस्ताद दोस्त पैनल जो चूंड निशान किताब है। पेटे अलफ़ जे चूंड में तक़रीबन 900 उस्तादनि वोटरनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। हिन सिलसिले में पोलिंग बूथ जे ॿाहिरि डिघी कतार लॻियल है। सिक्योरिटी जा सख़्त हिफ़ाज़त इंतजाम कया विया आहिनि। इन मौक़े ते उस्ताद आज़ाद एहतियात पैनल जे उम्मीदवार ज़फ़र खान लाखो ऐं उस्ताद दोस्त पैनल जो उम्मीदवार सईद अहमद मलिक साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे पोलिंग जे अमल ऐं शफ़ाफ़ियत खे इत्मिनान बख़्श ऐं क़ाबिल एतमाद करार ॾिनो आहे। उस्तादनि जो वॾो तादाद पंहिंजे ज़मीर जो फ़ैसिलो करण लाइ पोलिंग बूथ पहुची वियो। पोलिंग 5 वॻे ताईं जारी रहंदी, जंहिंखां पोइ कामयाब उम्मीदवार जो हितमी फ़ैसिलो कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।